के जिंदगी गुजारियो दस्तूर सेखारियो जीणो आ तो कीअं जीणो आहे, दुनिया में रहणो आहे तो कीअं रहणो आहे, माण्हुनि सां उथणो वेहणो आहे तो कीअं उथणो वेहणो आहे। रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु जल्ल शानुहु फरमायो वला तस्तविल हसनतु वला सय्यिआ, नेकी ऐं बदी पाण में बराबर नथा थी सघनि। नेकी ऐं बदी पाण में इदफा बिल्लती हिय अहसन, तो उन तरीक़े सां अमल पेरा थी जेको ज़ोर सुहिणो रस्तो, ज़ोर सुहिणो तरीक़ो आहे। फ़इज़ा अल्लज़ी बैनक व बैनहु अदावा, वो माण्हू जंहिंजी तुंहिंजे ऐं उन जे विच में दुश्मनी ऐं अदावत हुजे, पर जेकॾहिं तूं सुहिणे इख़लाक़ सां सुहिणे तरीक़े सां पेश ईंदे त अन्नहु वलियुन हमीम, त उहो बि तुंहिंजो जिगरी दोस्त बणिजी पवंदो। नेकी ऐं बदी पाण में बराबर, चङाई ऐं मदाई पाण में बराबर, खैर ऐं शर पाण में बराबर। भला ॻाल्हायो न था। रोशनी ऐं ऊंदहि पाण में बराबर, शाम ऐं उस पाण में बराबर, इल्म ऐं जहल पाण में बराबर, अंधो ऐं सॼो पाण में बराबर, लूलो लंगड़ो ऐं सेहतमंद पाण में बराबर। ईअं चङाई ऐं मदाई पाण में बराबर नथियूं थी सघनि। चङाई चङाई आहे, मदाई मदाई आहे। चङाई जो नतीजो चङो आहे, बुराई जो नतीजो बुरो आहे। अगर तू दुनिया में जीअण चाहीं थो त चङाई जे रस्ते सां जी, चङे रस्ते सां, चङी वाट वठी आ। पर जेकॾहिं को तोसां बुराई करे त तूं बुराई जो बदिलो बुराई सां न ॾे, पर बुराई जो बदिलो बि चङाई सां। शर जो बदलो शर सां न ॾे, शर जो बदलो खैर सां ॾे। गार जो बदलो गार सां न ॾे, गार जो बदलो दुआ सां ॾे। मदाई जो बदलो मदाई सां न ॾे, मदाई जो बदलो चङाई सां ॾे। अगर तूं हीअं कंदे तो तुंहिंजे ऐं जंहिंजे विच में दुश्मनी आहे न, उहो बि तुंहिंजो जिगरी यार थी पवंदो। चङाई उहा शइ आहे, चङाई में पावर आहे, कुवत आहे, ताक़त आहे, जेका दुश्मन खे बि तुंहिंजे अॻियां झुकाए छॾींदी। दुश्मन खे बि तुंहिंजे अॻियां झुकाए छॾींदी। अगर बुराई जो बदलो बुराई सां ॾींदे त फितनो वधंदो, झेड़ो वधंदो, ॻाल्हि इंघंदी। लस्सी ऐं झेड़ो, लस्सी में पाणी विझो, गिलास मां 2 गिलास 4 गिलास बि थी वेंदा। झेड़ो जेतिरो वधाइबो पियो वधंदो। पर जे ॻाल्हि
फुटाइणी आ तो बुराई के बदले में चंगाई साम्हूं आणण। बुराई तो हर को करे तो ना, तू फकीर आहीं तो चंगाई करे। चंगा कन चंगायूं मदायूं मदन में। चंगा छा कंदा आहिनि ऐं मदा माण्हू छा कंदा आहिनि? चंगा कन चंगायूं मदायूं मदन। जो वड़ जुड़े जन खां सो वड़ सही कन। जेका जेको वड़ ठहंदो उहे कंदो। चङो माण्हू चवंदो त मां कंहिंसां बुराई कयां त करे न सघंदो, छो त हुनजी फितरत में चङाई आहे। चङो माण्हू कंहिंसां बुराई करणु चाहे त न करे सघंदो, ऐं बुरो माण्हू कंहिंसां भलाई करणु चाहे त करे न सघंदो। सम्झो था ॻाल्हि खे? फैसलो तव्हां पाण कयो तो तव्हां कहिड़े खाते में आहियो। मुंहिंजा बचड़ा आहियो, मुंहिंजा फकीर आहियो, मुंहिंजा दोस्त आहियो, मूंसां मोहब्बत रखण वारा आहियो, ऐं मूंखे बि तव्हां सां मोहब्बत आहे। अॼु हितां उथण खां अॻु में फैसलो करियो थो त तव्हां चङा आहियो या मठा आहियो। चंगाई वारो रस्तो वठंदो या मठाई वारो? जेके चंगाई वारो रस्तो वठंदासीं साॼो हथ मथे खणो। पक था चओ? पोइ चंगाई जे रस्ते में वक्ती तौर थोरे वक़्त जे लाइ लोटा ईंदा आहिनि जी। वो कीअं चवंदा आहिनि त सच जी बेड़ी लुटे पर कॾहिं न ॿुॾे। बेड़ी लुटे याद बीहंदो। हक़ जी बेड़ी लुटे पर कॾहिं न ॿुॾे। ॿुॾंदा जेके खोटा हूंदा, सच्चा माण्हू ॿुॾंदा न आहिनि। बेड़ी के लोटा जरूर ईंदा आहिनि पर बेड़ो पार पहुचंदो आहे। सच ऐं हक़ वारनि जो बेड़ो इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी आहे। मदीने वारे साईं फरमायो, अकमलुल मुमिनीन ईमानन अहसनुहुम खुलुका। सभिनी मोमिनन में कामिल मोमिन हुआ। छा? कामिल मोमिन हुआ जेको अहसनुहुम खुलुका, जेको सभिनी खां वधीक सुहिणे इखलाक वारो हुआ। कामिल मुकम्मिल पूरो मोमिन केरा जिनजा इखलाक सुहिणा आहिनि। जे इखलाक सुहिणा न आहिनि, किरदार सुठो न आहे, निमाज़ी बाहे, रोज़ेदार बाहे, हाजी बाहे, गाज़ी बाहे, उमरा बि करे थो, हज बि करे थो, पर मोमिन कामिल न आहे। ॻाल्हायो? मुझे मां, मुझे अधी भली नमाज़ूं पढ़, भली रोज़ा रख, पर जे झेड़े का रही तो मोमिन कामिल को नहीं। वाड़ी सां झेड़ो, मुड़स मिस्कीन जे लाइ ॻड़ो। खजीअ में हो जिन्न रहंदो, जिन्न। माई हुई झेड़ेकार, चयोसि खजीअ जा जिन्न छॾी थो या फलाणी माई खे मोकिलियो।
जिन बाहूं बदियूं चई ने माई के बुढ़े को मोकिलियो मां पंहिंजो आस्तानो छॾींदो माई जो मच्छर जे असांजा भली नमाज़ूं पढ़े भली तहज्जुद पढ़े भली सॼी राति जागे नफ़िल पढ़े पर जे इख़लाक़ सुठा न अथसि त इहा कामिल मोमिनियाणी न आहे ईमान जो कामिल न आहे मर्द भली केॾो बि आबिद ऐं ज़ाहिद आहे पर जे इख़लाक़ सुठा न अथसि त कामिल मोमिन न आहे मालूम थियो त ईमान जी तकमील ईमान जो पूरा कॾहिं थींदो आहे जॾहिं इख़लाक़ सुठा हूंदा इबादतूं निमाज़ूं रोज़ा हज ज़कातूं खैरातूं फितरा ये सालिह अमल भी ईमान जी निशानी आहिनि पर ईमान जी तकमील तॾहिं थींदी आहे जॾहिं इख़लाक़ सुठा हूंदा साईं फरमाइनि था व खियारुकुम लिनिसाइहिम तमाम मर्दन में सभिनी खां भलो मर्द उहो आहे जेको पंहिंजी घरवारीअ सां भलो हलंदो आहे मर्दन में भलो मर्द केरु आहे जेको पंहिंजे घरवारी सां वर्ताव सुठो रखंदो आहे घर में उनजा इख़लाक़ सुठा हूंदा आहिनि ॿाहिरि त माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ या कंहिं ॿिए मक़सद जे लाइ घणो ई सुठो थींदो आहे चादरूं वादरूं वेड़ियूं ॾाढा फटका ऐं अतर सेंटूं हयूं माण्हू फ़क़ीर सॾनि तुंहिंजे फ़क़ीरी जी ख़बर पवंदी जॾहिं घर पहुची तुंहिंजे फ़क़ीरी जी ख़बर पवंदी जॾहिं अकेलो हुजी जॾहिं को ॾिसण वारो न हुजई ओॾी महिल ॾिसां त तुंहिंजी फ़क़ीरी आहे या न पुटु सम्झो था मुंहिंजी ॻाल्हि साईं फरमाइनि था खियारुकुम तव्हां में सभिनी खां भला माण्हू केरु आहिनि खियारुकुम लिनिसाइहिम जेके पंहिंजे घर वारियुनि सां सुठो सलूक रखंदा आहिनि तव्हांजे निकाहनि जे खेदनि में को ज़ंजीर या हथकड़ी कोन्हे लॻल उन्हनि मिस्कीननि खे तव्हांजे निकाह जे ॿिनि लफ़्ज़नि में तव्हां सां क़ैद आहिनि तव्हांजे कपिड़नि धोअण जे लाइ धोबियाणियूं तव्हांजी मानी पचाइण जे लाइ तव्हांजूं घुरचाणियूं घर जी सफ़ाई करण जे लाइ तव्हांजो ख़िदमत गुज़ार तव्हांजे कपिड़नि धोअण जे लाइ तव्हांजूं धोबियाणियूं आहिनि तव्हांजे बच्चनि खे लिपाइण जे लाइ तव्हांजूं दायूं आहिनि तव्हांजे नफ़्स ऐं शैतान खां बचाव जे लाइ तव्हांजूं ढालूं आहिनि उन्हनि जो को हक़ आहे तव्हांजे मथां या न आहे जी साईं फरमाइनि था त मुंहिंजे उम्मत में सभिनी खां भला माण्हू उहे अथव जेके पंहिंजे घर वारियुनि सां भला हलंदा सुभान अल्लाह सही मुस्लिम में हदीस आहे हजरत नवास बिन समआन रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत फरमाए तो सअलत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अनिल बिर्र वल इस्म हजरत नवास असहाबी चए तो त मूं हबीबन खे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मूंखे ॿुधायो त नेकियूं कहिड़ियूं आहिनि बदियूं कहिड़ियूं आहिनि चङायूं कहिड़ियूं आहिनि बुरायूं कहिड़ियूं आहिनि हाणे जे हुज़ूर लिस्ट ॿुधाइनि हा त चङायूं ही अथई लिस्ट ॿुधाइनि हा त बुरायूं ही अथई लिस्ट डिघी थी वञे हा असां बि त यादि करे वञे हा पर असांखे यादि कोन बीहंदा अबा नेकियुनि जा केतिरा क़िस्म आहिनि केतिरियूं नेकियूं आहिनि खैरात बि नेकी आहे ज़कात नेकी आहे उज़ा नेकी आहे फितरो नेकी आहे नमाज नेकी आहे हज नेकी आहे ज़कात नेकी आहे खैरात नेकी हज़ार नेकियूं आहिनि लिस्ट गरी आहे
लिस्ट डिघी आ बुरायूं जिना चोरी गिला गीबत ठगी मक्कारी धोखेबाजी चालबाजी दुनिया जी मौज हजार बुरायूं हुजूर जन का साहबी तो पूछे दे या रसूल अल्लाह मुके बुधायो ते नेकियूं केड़ियूं ने ए बदियूं केड़ियूं मुझे लजपाल नबी लिस्ट न बुधाई बस जुमलो ही हिकड़ो काश जे तो मुझी गाल बुधो ही समझो आए ध्यान पर असाबी पूछो या रसूल अल्लाह ने क्यों चाहे बदियूं चाहे हबीबन फरमाया तो बुद्ध ने क्यों थी सोना इखलाक बस जवाब ही सोना इखलाक या नहीं किया इन्हें जी वजाहत कजे त हजार शयूं अची वेंदियूं लफ्ज़ हिकिड़ो अच्छा छा सोना इखलाक या नेकी आ साईं फरमाइन था वल इस्म मा हाथ फी नफ्सिक ऐं गुनाह ऐं बदियूं इहे आहिनि जेका दिल में खुट के जेका शइ दिल में दाशे दिल में वरी चो व करे त ऐं यतले अलैहि नास ऐं तू इहा ॻाल्हि मठिया सम्झी मथां कंहिंखे ख़बर न पवे यार हे कम त कयां थो पर मथां हाजी नथी वई ख़बर पए हे कम कयां थो पर मथां फलाणे खे ख़बर पए मथां फलाणो ॾिसी वठे मथां बाबे खे ख़बर पए मथां अम्मा खे ख़बर पए यार हे कम कयां पर मथां मुर्शिद खे ख़बर पए जंहिं शइ में दिल में खुटको पए इहो गुनाह बस इहो हिकिड़ो लफ़्ज़ तव्हांखे सॼी ज़िंदगी कमी ईंदो सॼी ज़िंदगी कदम कदम ते इहो जुमिलो तव्हांखे मदीने वारे जो कमी ईंदो जंहिं ॻाल्हि में तव्हांजी दिल में खुटको पैदा थिए सम्झो त इहो गुनाह जंहिं ॻाल्हि में छा दिल में खुटको दिल मुतमइन न हुजे दिल में करार न थिए दिल के फरहत न हुजे ऐं इहो सोचे त मथां फलाणे खे ख़बर पए मथां माण्हुनि खे ख़बर न पए तव्हां सम्झी ॻाल्हि नेकी चाहे सोना इखलाक बदी चाहे दिल जो खुटको अल्लाह अकबर कबीरा कुर्बान वञे मुंहिंजे नबी जे लफ़्ज़नि जे मथां हिकिड़ो जुमिलो ॿुधाए मुश्किलातूं आसान करे छॾियो सॼी ज़िंदगी जुमिलो हिकिड़ो यादि रहंदो ऐं सॼी ज़िंदगी इहो जुमिलो कमु ईंदो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो जंहिं बि कम में तव्हांजी दिल में खुटको पैदा थिए उहा शइ छॾे छॾे जंहिं ॻाल्हि में दिल मुतमइन हुजे दिल खे फरहत ऐं बहारी हुजे उहो रस्तो तव्हां ॻाल्हि सम्झी चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह मुझे सोने हबीब मदीने वाले साईं जो असाबी
हजरत अबू ज़र रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत तो फरमाए तो मुझे दिल पर मोहम्मद करीम नसीहत कई। मौलविन जो तकरीरों मुफ्तियन जो पीरन जो तकरीरों हड़ई हिक पासे मुझे लजपाल नबी जे नसीहत जो हिकड़ो जुमलो असहाबी अबू ज़र तो चवे तो मुझे दिल पर लजपाल नबी नसीहत ने फरमायो इत्तकिल्लाह हैसुमा कुंत जिते भी हुजी अल्लाह खां डिज जा जिते भी हुजी पंजन में हुजी परावन में हुजी दोस्तन में हुजी दुश्मनन में हुजी देसन में हुजी परदेसन में हुजी अल्लाह खां डिज जा खुदा जो खौफ रख जाए वत्तबे सय्यअतल हसनत तमहुहा गुनाहन का बच जाए बुराइन का बच जाए पर जे करे गुनाह थी पवई जे अचानक खता थी पवई तो गुनाह जे पुठा नेकी करे चल जाए या नेकी तुझे गुनाह के बेटे चलींदी। ये लिखण जड़ा लफ्ज है साईं फरमाता गुनाह न कजाए बदी न कजाए बुराई न कजाए पर जे थी पवई खता थी पवई तो उन खता जे पुठा वरी नेकी कजाए चंगाई कजाए खैर जो कम चंगाई जो कम कजाए तो यो चंगाई जो कम तुझे बुराई के बेटे चलींदो। कुरान भी फरमाए तो इन्नल हसनात युज़हिबुन सय्यात बेशक नेकियों बुराइयों के मिटे छलींदियूं। मिसाल रस्तो नहीं आए पे ओछतो का सूरत नजर अची वई दिल में ख्याल बुराई जो अची वियो तो पो सिद्धो हजो वन मस्जिद में वनी नमाज पढ़ तो नमाज तुझे अख वारो गुनाह मिटे छड़ी। अगर का खता थी पई तो 5 रुपया खैरात करे चल खैरात तुझे खता के मिटे छड़ींदी। इंसान खता जो पुतलो इंसान खताउन जो करवा कदे जानी वाणी कदे बेखबरी में खताऊं थी पहुंचूं। साईं फरमाइन था जे खता का बचंदो रह गुनाह का बचंदो रह पर जे थी पवई तो पो यकदम नेकी जो कम कर त नेकी तुझे पतिय के मिटे छलींदी। सुभान अल्लाह व खालिकिन नास बिखुलुकिन हसन। साईं फरमाता माण्हुनि सां जो मामलो करी त माण्हुनि सां तुंहिंजो मामलो हुस्न इखलाक वारो हुजे। पंजन सा मिलिया परावन सा दोस्तन सा मिलिया दुश्मनन सा मुझा दोस्तों वाकुफन सा मिलिया ना वाकुफन सा जैसा भी मिली तो तू सोने इखलाक सा मिल जाए। सोने इखलाक सा हल जाए सोने इखलाक सा जिंदगी गुजार जाए। मानुन सा तुझो मामलो सोने इखलाक वारो हुजे जेको सोने इखलाक वारो आ वो अल्लाह के प्यारो आ। जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
सल्लल्लाहु अलैहि या मुझा दोस्तों मुझा सोना हबीब फरमान था इमाम तिरमिज़ी रिवायत हदिया हजरत अबू दरदा रज़ियल्लाहु तआला अन्हु तो रिवायत करे महबूबन फरमायो मा मिन शैइन अस्कल फी मीज़ानिल मोमिन यौमल क़ियामत मिन हुस्नुल खल्क़ साईं फरमाइंदा जॾहिं क़यामत में अमल तुरंदा ताराज़ीअ में नेकियूं बि तुरंदियूं बदियूं बि तुरंदियूं जॾहिं अमल तुरंदा साईं फरमाइनि था उन ॾियारे ते को बि नेकी जो अमल एतिरो गरो न हूंदो एतिरो वज़नी न हूंदो जेतिरो सोहणा इख़लाक़ वज़नी हूंदा पुट हेॾे ॾिसो हाणे ही काग़ज़ आहे केतिरी जाइ वाला बि अथसि मुंहिंजो हथु सॼो भरिजी वियो आहे हा हाणे हिन काग़ज़ खे ताराज़ी में विझो वरी मोबाइल में विझो मोबाइल बज़ाहिर हिन खां नंढड़ी बि आहे पर हीअ शइ वज़नी आहे ऐं ही शइ हल्की आहे जी ये शइ हल्की ॾिसण में हुजम वॾो अथसि जाइ घणी थी वाला रे काग़ज़ जाइ केतिरी वाला बि आहे पर वज़न न आहे समझो था ॻाल्हि खे वज़न न आहे पर उन जी जाइ ते ही ॾंदड़ आहे जाइ छोरी वाला रहते पर हिन काग़ज़ खां हिन जो वज़न हिन जो वधीक आहे साईं फरमाइनि था क़यामत में जॾहिं अमल तुरंदा न नमाज़ तुरंदी रोज़ो ज़कात खैरात हज फितरा उज़ाऊं जेके हिन मजलिस में आया आहियो इहो अमल बि तुरंदो जेको वेठा आहियो न हिते इहो वेहण तव्हांजो बि क़यामत जे ॾियारे तुरंदो हीउ जेको सुभाणे अल्लाह चवंदा इहो सुभाणे अल्लाह तुरंदो हर अमल तुरंदो साईं फरमाइनि था त जॾहिं अमल तुरंदा न पोइ जंहिंजो वज़न जेतिरो घणो हूंदो ओतिरा अजूरा वधीक मिलंदा इनाम ओतिरा वधीक मिलंदा हे ॾिसो न जेकॾहिं पाव विझो हेॾो खंडु विझो हेॾो पाव जो वटि विझो खंडु पाव तुरंदी न परियों साम्हूं केतिरी खंडु मिलंदी पाव जे एवज़ पाव पर जे सेर विझो सेर मिलंदी वटि 5 सेरी हुजे त खंडु जेतिरो तव्हांजो अमल वज़नी थींदो न ओतिरियूं जन्नत जो जागीरूं वधीक इनाम वधीक मिलंदा साईं फरमाइनि था जॾहिं तव्हांजा अमल तुरंदा न त सभिनी अमलनि में वधीक वज़न आहे तो अमल तव्हांजा सुहिणा इख़लाक़ छा सुहिणा इख़लाक़ सुहिणा इख़लाक़ सुहिणा इख़लाक़ हाय 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह तव्हां में केरु आहे जेको चाहे थो त मूंखे मदीने वारे साईं सां मां वेझड़ो थी वञा नबी सां जे पाक मोहम्मद करीम सां कुर्ब मिले वेझड़ाइप मिले दुनिया जो पाड़ो मिली मदीने वाले साईं जो वेझड़ाइप मिली हर आशिक जी या तमन्ना है हर आशिक जो यो ख्वाब आहे जेकर पंहिंजे यार सां बाबा सिंधियुनि जो हिकु शेर आहे साईं महबूब जो वजूद त वॾी नेमत आहे
पर इश्क वारा चवन था तो मुस्तफा जे कदमन जी मन जुती बणजी वञे साईं जन जो बाबा साईं जन जो शेर आहे हो जान बणजी जुती जुती अला हो जान बणजी जुती पई हो शल पेर में है पई हुजा शल पेर में पेर भले जैसा भिती भिती ला ला हुजा जान बणजी जुती जुती हुजा जान बणजी जुती जुती ला 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 हुजा जान बणजी जुती जुती पई हुजा शल पेर में ओ पई हुजा शल पेर में पेर भले जैसा भिती भिती अल्लाह हुजा जान बणजी जुती जुती हुजा जान बणजी जुती जुती ला 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 हुजा जान बणजी जुती जुती सल्लल्लाहु अलैहि मन हो तुम चे मुझे तबे छोरी छे मारे बिया मारे हिनत मुठिया पुनल पुनल कयूं पैसा दे अल्लाह छोरी छे मारे बिया मारे हिनत मुठिया पुनल पुनल कयूं पैसा दे अल्लाह छोरी विया छे मारे विया मारे हिनत मुठिया इश्क वारा मोहब्बत वारा चाहिदा आहिनि त पंहिंजे पुनल सां वेठा हुजूं गुरबुले हुजूं चल इन गुरब खां परे हाय अल्लाह 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 ओ रोई रोई रात बेहानी दरना दिल पर खोली तो प्यार नहीं परवाना बनाए रारंग में मेरो भी तो दरना दिल पर खोली तो रोई रोई रात बेहानी करमुल्ला मिठड़ा तुझो आमस्तानो बाचारा तुझो मानो न चपड़ा चाम चोली तो दरना दिल पर खोली तो रोई रोई रात बेहानी हर आशिक जी तमन्ना हुंदी आ त पंहिंजे महबूब सां वेझो हुजां कुर्ब में हुजां ऐं
जेके मुस्तफा जो कुर्ब मिली वने खुदा जो कसम जन्नत भी उन्हें जी या रब भी उन्हें दुनिया में उन्हें जी आखिरत भी उन्हें जिया जेके मुझे लजपाल नबी जो पाड़ो बेचड़ा छाता जो फकीर तुम्हारे दिल की तमन्ना आ जाए मुझा दोस्तों साईं फरमाइता इन्न मिन अहब्बिकुम इलैया व अक़रबिकुम मिन्नी मजलिसन यौमल क़ियामत ओ अहसिनुकुम अखलाका ए मुझा उम्मतियो तव्हां मूंसां प्यार रखंदा आहियो पर उम्मत में हिकिड़ा अहिड़ा आहिनि जन सां मां मुहम्मद प्यार रखंदो असीं त सभु प्यार रखूं था हुज़ूर जो प्यार ई त असांजी ज़िंदगी आहे हुज़ूर जी मोहबत ई त असांजो जीअपो असां सॼी त मोहबत आहे पर भाग वारा उहे जिनके पिरी पाण चाहे जिनके मदीने वारो साईं पाण प्यार रखे साईं फरमाइनि था तव्हां मां हर को मुंहिंजी वेझड़ाई पचाईंदो आहे पर हिकिड़ा अहिड़ा आहिनि जिनके मां मुहम्मद पाण पंहिंजे वेझो कंदो आहियां ये भाग वारा चइबा आहिनि मुरीद त हर को चवंदो पंहिंजे मुर्शिद जे वेझो हुजां मज़ो त न आहे जॾहिं मुर्शिद पाण सॾे पंहिंजे कच्छ में पंहिंजे भाकुर में मुंहिंजा दोस्तो उम्मती त हर को चाहे थो नबी सोने के वेझो हुजां पर नबी सोने फरमायो त कुछ मुंहिंजा अहिड़ा उम्मती आहिनि जिनखे मां पाण पंहिंजे वेझो कंदुसि मां पाण उन्हनि सां प्यार ऐं मुहबत रखंदो आहियां छा तव्हां बि चाहियो था उन माण्हुनि में छा कुझु थियो चाहियो था साईं फरमाइनि था उहासिनुकुम अखलाका तव्हां मां जंहिंजा इख़लाक सुहिणा आहिनि इहे क़यामत जे ॾियारे मूंखे वेझड़ो हूंदा इन्हनि सां मां मुहम्मद प्यार रखंदो आहियां कंहिंसां प्यार रखंदो आहियां जंहिंजा इख़लाक जंहिंजा इख़लाक सुहिणा आहिनि जंहिंजो किरदार भलो आहे जेके ॻाल्हाइनि त ॻाल्हाइण वेठा जवारो जे हलनि त हलण प्यार वारो जेकॾहिं कंहिंजे मजलिस में अचनि त दिलि चवे त वरी वरी इन जे ॾिसां वरी वरी इन जी गुफ़्तगू ॿुधां इख़लाक जंहिंजा सुहिणा आहिनि जंहिंजा इख़लाक प्यारा आहिनि साईं फरमाइनि था क़यामत जे ॾियारे इहो मूं मुहम्मद करीम सां गॾु वेठल हूंदो साईं फरमाइनि था इहो मूंखे ॾाढो प्यारो इन के मां मुहम्मद चाहींदो आहियां हाय हाय जेके यार चाहे जेके मदीने वारो प्यार ॾे अल्लाह करे छॾ असां बि अहिड़ा मुंहिंजा मौला मुंहिंजे हिननि बचड़नि खे बि अहिड़ो मुंहिंजा मौला हिन फ़क़ीरनि खे हिन फ़क़ीरनि खे असां सभिनी खे अहिड़ो कर जो मदीने वारे वटि वणी वञी मुंहिंजा मौला असांजी इल्तिजा क़बूल कर असांजी आज़ी इल्तिजा क़बूल कर दिलनि जो मालिक तूं आहीं मुंहिंजा मौला असांजो भाॻो तुंहिंजे हथ में असांजे दिलनि में सुहिणा इख़लाक पैदा कर असांखे अजीब आला इख़लाक अता कर जंहिंसां ख़ल्क़ खे बि वणूं त मदीने वारे साईं खे बि वणूं
सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह पंजे पिरियन वटे पुजा प्यारी थियां न कयारी छा कंदियूं मानने जूं को मयार ओ पंजे पिरियन वटे पुजा प्यारी अल्लाह थियां न कयारी छा कंदियूं मानने जूं को मयारू ॿुधायो पहिरीं वटि थियणु चाहियो था या न? मुस्तफ़ा वटि प्यारा थियणु चाहियो था या न? मुस्तफ़ा जो कुर्ब चाहियो था या न? पोइ अॼु खां वठी पंहिंजी ज़िंदगी बदिलायो, पंहिंजा इख़लाक़ सुहिणा बणायो, पंहिंजो किरदार सुठो बणायो, ॻाल्हायो त मिठो, पंहिंजे अंदरि मां खाराण ऐं खटाण कढी छॾियो, कड़ाण कढी छॾियो पंहिंजे अंदरि में कंदो पंहिंजे गुफ़्तगू में मिठास पैदा कयो, पंहिंजे पंजनि सां परावनि सां सुहिणी तरह पेश अचो, दुश्मन सां बि सुहिणो सलूक रखो, इहो मुंहिंजे दिलबर नबी जी तालीम। कंहिंजी गिला न कयो, कंहिंजी गीबत न कयो, कंहिंजी बुराई न कयो, कंहिंजी बदख्वाही न कयो, कंहिंजे लाइ बुरी सलाह बुरो मंसूबो न सोचियो, हर कंहिं सां भलाई जो सोचो। वणनि थियूं इहे ॻाल्हियूं? ये दुनिया ॾिसी चवे त करमी फ़कीर तव्हां ईअं न ॿुधायो त मां कंहिंजो मुरीद आहियां, दुनिया तव्हांखां पुछे त तूं कंहिंजो मुरीद आहीं, रंग तोखे कंहिं चढ़ियो, तव्हांजो किरदार अहिड़ो हुजे जो दुनिया जे लाइ तव्हां मिसाल बणिजी वञो। पर असां ॾिसूं था त असांजा मुस्लमान फ़क़ीर बज़ाहिर त फ़क़ीर आहियूं, माशाअल्लाह सुहारी बि आहे, साई चादर बि आहे, इख़लाक़नि में ॾाढा कसा आहिनि जी। हींअर मां 3 मुल्कनि जो सफ़र करे आयो आहियां ऐं 3 मुल्क काफ़िरनि जा। बुद्ध धर्म, गौतम बुद्ध, असांजो नबी, असांजो सरदार मिठो मोहम्मद करीम, जंहिंजा असां पैरोकार आहियूं, असांजो नबी चओ मदीने वारो साईं। ऐं बुद्ध धर्म वारा इहे इन्हनि जो अॻुवान, इन्हनि जो मुर्शिद गौतम बुद्ध आहे। गौतम बुद्ध जा पैरोकार मां उन्हनि जे मुल्क में वियो, श्रीलंका। श्रीलंका में जॾहिं बाबा आदम सुहिणो आसमाननि पिया लथो न, त उनखे अल्लाह ताला श्रीलंका जे ॿेट ते लाथो। मूंखे ख़्वाहिश हुई त मां उहा जाइ ॾिसां जिते बाबो साईं लथो। जन्नत मुंहिंजो आयो ज़मीन ते, सरंदीप सरबो आहे, पुराणो नालो सरंदीप, सरंदीप जो ॿेट। उन जाइ ते ॾिस 250 किलोमीटर जो इलाइक़ो, चौधारी में जबल जिते हज़रत आदम लथो आहे, उते हिकिड़ो पेर ठही पियो। चवनि था थी हज़रत आदम जो पेर आहे, पर मुंहिंजे कद खां वॾो पेर आहे।
वो पेर चवंदा हज़रत आदम जो पेर आहे वल्लाह आलम पर उहो जेको जबल आहे न वो जबल ऐं वो इलाइक़ो अहिड़ो आहे जहिड़ी जन्नत रंग बिरंगी गुल बूटा वणकार पानी जो नहरूं पानी जा आबशार हीअं पहाड़नि में जा पानी पियो हेठि किरे वो वरी उन में आवाज़ अहिड़ो पियो अचे ॼणो चए पियो अल्लाह 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह इएं मथो ककर झुड़ बूटा बांदी वरी से हेठो ज़मीन अहिड़ी जो 250-300 मेलन ताईं हिकिड़ो इंच ज़मीन जो नज़र न ईंदो रुॻे सावक ई सावक सावक ई सावक सावक हुन जन्नत मुंहिंजो लाथई त हिते बि जन्नत ॾेखारी सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे उहे माण्हू उतां जा बुद्ध मत जा पूजारी हुया बुद्ध धर्म ऐं उन्हनि जा अक़ीदा तमामु किना आहिनि बुतनि जा पूजा बुतनि खे पूजींदा आहिनि पर मूं उन्हनि जा इख़लाक़ ॾिठा उहे इख़लाक़ उहे हुया जेके असांजे सोने नबी असांखे सेखारिया ऐं हिते ॾिसां थो असांजे पाकिस्तान में कूड़ ठगी ख़यानत धोखेबाज़ी मिलावट इहे सभु गुण अवगुण उन्हनि बुद्ध धर्म वारनि जा हुया उन बुद्ध धर्म वारनि असांजे नबी जा इख़लाक़ अपनाया आहिनि उन्हनि जी बद इख़लाक़ी वरी असांजे मुस्लमाननि ने चीन जे मुल्क में बि चीन उते बुद्ध धर्म थोरो आहे ॿियो टाओ मज़हब आहे टाओ उहे बुतनि जा पूजारी हुआ ऐं चीन जे मुल्क जा अक्सर माण्हू जेके कम्युनिस्ट आहिनि ख़ुदा खे बि न मञनि न के नबी खे न के रसूल खे न अल्लाह जी ज़ात खे मञनि पर उन्हनि जा जेके इख़लाक़ मूं ॾिठा उन्हनि जो किरदार मूं ॾिठो किरदार ऐं इख़लाक़ उहो जेको असांजे सुहिणे मुहम्मद करीम पुट थोरो ध्यानु कजो नबी जो तरीक़ो जेको इख्तियार कंदो न रब उन सां भलायूं असां वटि रुॻे कलमो आहे बाक़ी इस्लाम जूं ॻाल्हियूं सभु ॿिया खणी हो जेकी कम्युनिस्ट आहिनि काफ़िर आहिनि गैर मुस्लिम आहिनि पर कूड़ उन्हनि में कोन्हे ठगी उन में कोन्हे धोखो उन में कोन्हे सच ॻाल्हाईंदा ऐं असां नाले जा मुस्लमान आहियूं नाले जा असीं मुस्लमान आहियूं पर किरदार असांजो जी मां हिकिड़ो श्रीलंका जो ऐं हिकिड़ो चाइना जो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां तव्हां अंदाज़ो लॻायो त हुननि माण्हुनि जो इख़लाक़ ऐं किरदार छा आहे मां जो हितो वियुसि त मूंखे माण्हुनि पुछियोसीं तव्हां वञो था उते को फ़क़ीर को मुरीद को जमायती को दोस्त को यार को वाक़ुफ़कार मूं चयो हा मुंहिंजो वाक़ुफ़ आहे चयोसीं केरु मुंहिंजो अल्लाह मुंहिंजो रब जिते किथे आहे माण्हू ॿिया आहिनि पर अल्लाह दर्जा ते मुंहिंजो रब मूंखे सुञाणे थो निकमो आहियां नालाइक आहियां जहिड़ो मां रब मूंखे सुञाणे थो अल्लाह जी सुञाण आहे बसि चयोसीं बसि 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 अल्लाह जी सुञाण बसि ख़ल्क़त रब जी आहे मां जेॾीमहिल कोलंबो जे शहर में पहुतुसि कोलंबो शहर में मूं
सोचदा हाणे वञा बाबा आदम साईं जिते लथो आहे उनखे सॾींदा उतां जी ॿोली में सिरे पाबे हटन मस्केरिया ये ॿ वॾा शहर आहिनि उन्हनि जे विच में उहो पहाड़ी इलाइक़ो आहे जिते बाबो आदम साईं लथो। इहो कोलंबो जे शहर खां तक़रीबन 1.5-200 किलोमीटर परे आहे। मूंखे खपे को सवारी खपे को सवार खपे को ड्राइवर खपे जेको मूंखे खणी वञे। मां जीअं निकतुसि पंहिंजे राजगाह मुंहिंजा ॿार निकतुसि त हिकिड़ो अधरोट माण्हू हुजे मुंहिंजे ख़्याल में हुनजी उमिरि 40-42 साल खनि उमिरि लॻी पई। मूंखे ॾिसी ऐं सभु के बाबा हे वरी कहिड़ो मुंहिंजो पुटु बाबा चई जो सॾु कई मां पोइ हिते न आयो त मूंखे चई गुड मॉर्निंग असां सलाम कंदा आहियूं अस्सलाम वालेकुम इहो वरी गुड मॉर्निंग गुड इवनिंग इहो हुननि जो ठीकार आहे भलीकार आहे। सो मूं हुनखे गुड मॉर्निंग चई। मूंखे चई तव्हां काॾे वञणु चाहियो? मूंखे सिरेपा ते वञिणो आहे। हीअं करे माण्हू हीअं करे ऐं चई मूंखे ख़िदमत जो मौक़ो ॾींदव? तूं केरु आहीं? कि ही मुंहिंजी टैक्सी आहे मुंहिंजी गाॾी आहे ऐं मां तव्हांखे ॾिठो आहे ऐं मुंहिंजी दिलि चए थी मां तव्हांजी ख़िदमत कयां। मूंखे तव्हां ख़िदमत जो मौक़ो ॾींदव? मुंहिंजो पैसा घणा वठंदे? पैसा बस जेको तव्हां मुनासिब सम्झो मूंखे ॾिजो बाक़ी मूंखे तव्हांजी ख़िदमत कयां। मुंहिंजो ठीकु आहे। साईं उहो बुद्ध मत वारो गैर मुस्लिम मूंसां गॾु 2 ॾींहं मूंसां गॾु रहियो। वियासीं मोटियासीं जिते रहियासीं नोयर एलिया जो हिकिड़ो शहर हो उते वियासीं। पर उन माण्हू जो उथणु वेहणु उनजा इख़लाक़ मूं ॾिठा त असांजे सोणे नबी जेका तालीम ॾिनी आहे न सोणनि इख़लाक़नि वारी उन ॿुधू माण्हू में उहे इख़लाक़ ॾिठा। मुंहिंजो थेलो पाण खईं मोकिलियो। जिते मां लहां त तकिड़ो अचे दरवाज़ो पाण खोले। वरी मां चवां मूंखे निमाज़ पढ़णी आहे पोले पोले मस्जिद जेके हुजे बीहारे साईं मस्जिद आहे हिते निमाज़ पढ़ो। जो मूंखे कंहिं मुस्लमान जे होटल ते मानी खाइणी आहे पोले पोले तलाश करे जिते पाक तय्यब खाधो हुजे उते हिते बीहारे साईं तव्हांजे मक़सद जो खाधो हिते मिलंदो। कूड़ न ॻाल्हाई। 2 ॾींहं मूंसां गॾु हुयो पर कूड़ न ॻाल्हाई दोखो न ॾिनई ठगी न कयईं। हिकिड़ो गुथो लफ़्ज़ मूं हुनजे ज़बान मां न ॿुधो। मुंहिंजो ही सभु इख़लाक़ मुंहिंजे सोणे नबी जा सेखारियल जेके हिननि माण्हुनि ऐं असां वटि बि कराची में इहे टैक्सी ड्राइवर वेठा आहिनि रुमाल क़ीमत न आहे सिंगारे त हमरा बेहोश। हिकिड़ो वीचारो हेॾो दुबई में कमाए मोटियो को 5-6 साल जेको बच्चा ॿार घर कड़ छॾे उते वञी दुबई में रहियो कमाए करे जॾहिं 5 रुपया गॾु थिया मोटी आयो कराची एयरपोर्ट ते लथो उते हिकिड़े टैक्सी वारे खे चई मूंखे बस स्टॉप ते पहुचा। हुन सां उतां जो खयोसि रस्ते में हुनजो रुमाल सिंगाई हमरा बेहोश। उन जा उहे जेकी बि सामान सड़ो हुयो हुन मिस्कीन जी 5 सालनि जी महिनत ऐं कमाई उहा सभु खणी उनखे कंहिं जाइ ते फिटो करे ऐं सामान हुनजी बैग थेलो हुनजी 5 सालनि जी कमाई बच्चा हुनजा इंतज़ार में हूंदा हुनजी ज़ाल हुनजे इंतज़ार में हूंदी को सुखड़ियूं पाखड़ियूं पंहिंजे बच्चनि जे लाइ वठी आयो हूंदो। हीअ असांजो मुस्लमान आहे ऐं हू ॿुध धर्म वारो हुयो।
हाँ असांजे दीन असांखे छा सेखारियो आहे असांजे नबी असांखे छा सेखारियो इहो तव्हांखे मूं श्रीलंका जो वाक़ियो ॿुधायो वरी चीन जो वाक़ियो थो ॿुधायां चीन में साईं करीमन फरमायो आहे त उतलुबुल इल्म वलो बिसीन इल्म हासिल कयो भली तव्हांखे चीन वञणो पवे मूं बि चयो त चीन ॾिसां त सही त आहे कहिड़ो मदीने वारे साईं फरमायो आहे त चीन वञणो पवे त बि वञो इल्म हासिल कयो चीन ॾिसां त आहे कीअं पाकिस्तान जहिड़ा 5-6 मुल्क थियनि एॾो वॾो चीन आहे ऐं सॼी दुनिया मां वध में वध आबादी चीन में आहे ऐं ॿोली जेका चीनी आहे न चीनी ॿोली सॼी दुनिया में कंहिं बि ॿोली जा ॻाल्हाइण वारा एतिरा न आहिनि जेतिरी चीनी ॿोली जी ॻाल्हाई वई मां जेॾी महिल चीन में वियुसि त ग्वांचू जो शहर आहे ग्वांचू उते लथुसि मां चयोसि ग्वांचू शरीफ़ छो त उन शहर में मुंहिंजे सोने हबीब जे हिकिड़े असहाबी सॻोरे जी मज़ार ग्वांचू जे शहर में हज़रत सैयदना अबू वक्कास रज़ी अल्लाह ताला अन्हु हुज़ूर जो असहाबी किथे मदीनो शरीफ किथे चीन जो शहर ग्वांचू पुतो मदीने मां हलियो आहे तबलीग जे लाइ चीन जे फैज़ पहुचाइण जे लाइ मुंहिंजे रसूल जो असहाबी चीन में पहुतो आहे तबलीग कंदे ऐं उते वफ़ात कई हुनजी मज़ार बि चीन में पई सुभान अल्लाह जीअं हितों को वठी मरखपुरा न एॾे वॾे एरिया में बाग बागीचो ठहियल आहे उन जे विच में चौधारी कोट आहे उन जे विच में साईं जो कुबो शरीफ़ एॾो वॾो बागीचो आहे गुल बूटा गुलज़ारियूं अंदर पाणी जा वकरा अजीब हिकिड़ो जन्नत जहिड़ो मंज़र ठहियो पियो उते हज़रत सैयदना अबू वक्कास रज़ी अल्लाह ताला अन्हु जी मज़ार तुरकनवार ऐं चीन में 2 करोड़ मुस्लमान था रहनि घणा 2 करोड़ मुस्लमान चीन में रहनि था ऐं अल्लाह जो शुक्र आहे त चीनी मुस्लमान जेके आहिनि सभु सुन्नी या रसूल अल्लाह साहबी सकोरे जो फैज़ तो हूंदो सही हीअं साईं जी जेका मज़ार आहे न कुबो शरीफ़ आहे न उन जे साम्हूं वॾो फाटक आहे विचों हीअं पाथ ठहियल आहे पथर जो उन जे हेॾो बि बागीचो हेॾो बि गुलज़ारी गुलनि जूं क्यारियूं हेॾो बि ऐं विच में हलण जो रस्तो आहे उन गेट खां दाख़िल थियो वरी कुबे जे गेट ताईं विच में काफ़ी सॾु खनि पंधु पैदल अचिणो पवे थो जेॾी महिल उहे चीनी माण्हू अचनि पिया न उन ॿाहिरें गेट मां दाख़िल पिया थियनि त पहिरें पंधु न पिया हलनि गोॾनि भर पिया हलनि छा गोॾनि भर पेर त सॼा पेर मां उभो थी बीहे न तव्हां कॾहिं गोॾनि भरे हलिया आहियो कोन हलिया हूंदो पंहिंजे मुर्शिद वटि या मदीने शरीफ़ में वञी बि मूं कंहिंखे गोॾनि भर हलंदे मूं न ॾिठो आहे हूंदा आशिक़ हूंदा पर चीनी माण्हू अहिड़ा अदब वारा ॾिठा जेकी गोॾनि भर हली पिया अचनि जेॾी महिल अंदर मज़ार शरीफ़ में वियुसि एॾी ख़ुशबू एतिरी ख़ुशबू हुजे जो ईअं दिमाग़ मुअत्तर थी वियो साईं जो सलाम कयुमि दीदार कयुमि हाज़िरी भरियमि
तव्हांजे लाइ दुआऊं घुरियूं जेॾीमहिल ॿाहिरि निकितुसि हिकिड़े माण्हू मूंखे अचे खीर जो प्यालो ॾिनो मूं सम्झो त हाज़िरी क़बूल पई आहे खीर जी नेमत आहे साईं फरमाइनि था त दुनिया जे अंदरि खाधनि में वॾी नेमत अथव खीर मूं सम्झो मुंहिंजी हाज़िरी क़बूल थी वई मूं इहो पंहिंजो फाल वरिती दाण मिलियो दावण न दावण उठ खे विझिबो दाण सम्झो था चीन में ईअं इमारतूं ठाहियूं अथनि जो ककरनि सां पियूं घसनि ककरनि 600 किलोमीटर हलियुसि हिकिड़ी रेलगाॾी में उहा रेलगाॾी अहिड़ी पई तिखी हले जो 307 किलोमीटर फी कलाक जी रफ़्तार सां जे जहाज़ उॾामंदो आहे न जहाज़ जी रफ़्तार सां रेल पई हले पर न लोटो न झाको चांहि जो कोप हथ में हुजे माण्हू चांहि इत्मीनान सां पीअंदो वञे हले पई पण उॾामे पई पर इहो मूं एतिरो मुफ़ासिलो ॾिठो त शहर न खुटो ये मारियूं ये बंगला यो 600 किलोमीटरनि ते जेको शहर जो शहर गंढियो पियो आहे गंढियो पियो ये वॾियूं मारियूं ठही पियूं एतिरी आबादी आहे रोड रस्ता एॾा कुशादा एॾो ये जन्नत जूं ॻाल्हियूं क़ुर में आयूं आहिनि न चीनियुनि पंहिंजे मुल्क खे बि जन्नत वांगुरु ठाहे छॾियो सन्हा सुकड़ा कद जा हलकड़ा ऐं से मुंहिंजा छापो सभिनी जो हिकु जहिड़ो 10 ॼणा ईअं लॻी वञनि वरी ॿिया 10 ईंदा हे हाणे गुज़री विया वरी कीअं अची आया 500 ॼणा वेठा हुजनि चीनी ख़बर न पवंदी त मर्द कहिड़ा आहिनि मायूं कहिड़ियूं सभु हिकु जहिड़ा पर हिम्मत ऐं हशमत उन्हनि जी अहिड़ी जो हिकिड़ो उते माण्हू पाकिस्तानी मूंखे मिलियो उन चयोसीं मां हिन ॻोठ में आयुसि हिन बीजिंग जे शहर में हिन पाड़े में मां रहियुसि त हिते बिल्डिंग जी खोटाई हले पई खॾा खोटनि पिया बुनियाद चई 11 महीननि में उहा बिल्डिंग 25 मंज़िल ऐं 300 किलोमीटर डिघी आहे 300 किलोमीटर डिघी 25 मंज़िल मथे 11 महीननि में ठही तैयार थी वई माण्हू रहिया पिया आहिनि ऑफिसूं दफ़्तर खुली 11 में एतिरी त जिन खां बि मथे कम जो चइबो न कम त बसि जीअं न मखियूं ईअं सभु गॾिजी चंबड़ी वेंदियूं आहिनि ईअं चंबड़ी वेंदा कम खे सी अहिड़ो हुजे जो काटू 8 ज़ीरो ते बर्फ़ ॼमंदी आहे 0 1 0 1 0 काटू 1 काटू 2 काटू 3 काटू 4 काटू 5 जीअं काटू वधंदो वेंदो तीअं थधि वधंदी वेंदी काटू 8 हुजे एॾी सर्दी जो मां हे ॿ जोराबा पाता बूट मूं ज़िंदगी में कोन पातो बूट ते वञी बूट पातो ॿ जोराबा वरी हे वास्कोटियूं कंबल अखियुनि खे इहो मथे खे इहे गरम टोपला पायां हीअं हथ ॿाहिरि कढां त मुंहिंजो हथ कमु न करे एॾी थधि साईं इन थधि में साइकिलुनि ते स्कूटरनि ते चढ़ंदा हलंदा कमकार माण्हू उन्हनि जे मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त हिकिड़ो उनजो मिसाल मां तव्हांखे ॾियां थो उनजे इख़लाक़ जो कूड़ न ॻाल्हाईंदा
चीनी माण्हू कंहिंसां धोखो न कंदा, हा त हा न कंदा, आसरो न ॾींदा। सम्झो था, मूंखे हिकिड़े शहर में जा ॿिए शहर में वञिणो हो। मूं रेल जी टिकेट इंटरनेट ते टिकेट बुक कराई। पोइ उते जी जेका रेल है उहा पूरे टाइम सां हलंदी, हिकिड़ो सेकंड बि अॻिते पोइते न थींदी, पूरे टाइम सां। ऐं जेको टाइम ॾींदा लिखी ॾींदा तव्हांखे, त तव्हांखे ग्वांचू जे शहर में जा मिसाल 5 लॻी 4 मिंटनि ते हलंदी, वरी 8 लॻी ऐं 5 मिंटनि ते पहुचंदी फलाणे शहर में। उहो 8 लॻी 5 मिंटनि खां अधु मिंट बि अॻिते पोइते न थींदी, पूरे टाइम सां निकिरंदी पहुचंदी। हाणे मूं नेट ते टिकेट उनजी बुक कराई। जेॾी महिल उन्हनि जे स्टेशन ते आयुसि, स्टेशन उनजी एयरपोर्ट वांगुरु आहे। जीअं एयरपोर्ट में सामान जी चेक कबी, माण्हू जो बदन चेक कंदा, कंहिं वटि को हथियार त न आहे या बारूद त न आहे, सॼे माण्हुनि खे चेक कंदा आहिनि एयरपोर्ट ते। उते रेलवे स्टेशन ते बि इहे चेक करे पोइ पिया मोकिलियो। मां नओं माण्हू, वॾी ॻाल्हि इहा आहे त ॿियनि मुल्कनि में अंग्रेजी सम्झनि था, किथे अरबी सम्झनि था, किथे फारसी सम्झनि था, किथे उर्दू सम्झनि था, पर हे चीनी सदोरा अहिड़ा आहिनि जो चीनी ॿोली खां सवाइ ॿी कुझु बि न सम्झनि। वरी चीनी ॿोली अहिड़ी जहिड़ी दॿे में टिकी, सम्झ में न ईंदो। जुमे जो ख़ुतबो मूं ॿुधो, चीनी इमाम ख़ुतबो पियो ॾिए, सॼे ख़ुतबे में हिकिड़ो लफ़्ज़ मूं न सम्झो। करे वॾी जी ॻाल्हि कयो, बसि के असाबी जो नालो वठे पियो त उहो सम्झ में अचे पियो त अबू हुरैरा चए। सो मां जेॾी महिल उहे मरहला टपी, हिकिड़ी मंज़िल खां वरी ॿी मंज़िल खां टी मंज़िल, पुछाईंदो भई हाणे किथां वञिणो आहे, टिकेट किथे मिलंदी, मूंखे पंहिंजो रेल किथे मिलंदी। जेॾी महिल रेल वारे उन जात ते गेट ते पहुतुसि त उहो मोबाइल मूं कढी हुनखे ॾेखारी, जेको ऑफिसर बीठो। उन चयो बाबा हीअ तव्हांजी आहे बुकिंग, टिकेट किथे आहे, टिकेट ॾेखारियो न। टिकेट त मूंखे कोन्हे, इहे बुकिंग आहे, पैसा मूं मिलिया चई इहा तव्हांजी बुकिंग आहे। हाणे तव्हां वरी हेठि लही वञो, जेको हेठो टियों त पोइ हेठि आहे न, उन में तव्हां वेंदव, उते दफ़्तर अथव, उते वेंदव त पोइ उतां तव्हांखे उहे टिकेट कढी ॾींदा। पोइ उहा टिकेट हूंदी त तव्हां रेल में चढ़ंदव। हाणे मुंहिंजे रेल जे छुटण में बाक़ी को 15 या 20 मिंट हुजे। मां ॾिठो त हेॾियूं लाइनूं लॻियूं पियूं आहिनि, उन्हनि मज़ा मूंखे ईंदे पहुचंदे मुनो कलाक लॻो आहे। हाणे मूं वटि आहिनि 15-20 मिंट, मां वञा टिकेट वठां, वरी मरला टपी मोटी अचां त मूंखे मुंहिंजी त रेल हली वेंदी। हाणे मां ईअं परेशान बीठो हुजां, तेसीं हिकिड़ो माण्हू आयो, 2 टोपला पातल हुजनि, वॾा टोपला 2 पातल हुजनि, 2 बेगूं हुजनि, थी पा ॾींदो पियो अचे। मां जो बीठो हुजां मूंखे अचे चई त व्हाट इज़ प्रॉब्लम, छा मसलो आहे। मूं हुनखे उहो अंग्रेजी ॻाल्हाए पियो, ऐं चिटी बाक़ाइदा सुठी तरह सां अंग्रेजी ॻाल्हाए पियो। मूं हुनखे मुंहिंजी टिकेट जी बुकिंग ॾेखारी, मूंखे बुकिंग आहे, टिकेट इशू कराइणी आहे, उहा किथां वठणी आहे मूंखे ख़बर न आहे। चवनि था हेठे तबिके में आहे। हाणे हितां हे लाइनूं लॻियूं पियूं आहिनि, मां वेंदुसि त मुंहिंजी बाक़ी फ्लाइट में जेको टिकेट जो रेल गाॾी आहे उन में बाक़ी 15 मिंट बचा आहिनि। You don't worry, I am with you. फिक्र न कयो, मां तव्हां सां गॾु आहियां, मां तव्हांजी ख़िदमत कंदुसि। हिन छा कंदो कि फॉलो मी, मुंहिंजे पुठियां अचो। साईं मूंखे कि मुंहिंजे पुठियां अचो, ही डोड़ लॻो। उते जिते लाइन लॻी पई न,
उन्हनि खे वञी उन चीनी ॿोली में अलाए छा चई उन मूंखे वठी सभिनी ॻोल्हियूं करे बीहारियो मां सम्झां पियो अंदाज़ो लॻायो इहो त शायदि उन्हनि खे ईअं चई त मुंहिंजो महिमान आहे ऐं हिन जी पंहिंजो रेल जो टाइम थी वियो आहे असां कतार में बीहंदासीं त देरि थींदी तंहिंजे करे मूंखे कतार में बीहण जे बजाए मूंखे जॻह ॾियो मुंहिंजे महिमान जे लाइ त असांखे हिनखे हेठि वठी वञो ऐं हुननि एतिरो ख़्यालु कयो जो असांखे कतार में बीहण न ॾिनो ऐं चयो तव्हां अॻियां वञो लिफ्ट मां हेठि लथासीं जेॾी महिल हेठि पहुतासीं त उते असीं वॾी ॾिघियूं लाइनूं लॻियूं पियूं हुजनि मूं चयो हाणे इन लाइन में बीहां थो त मुंहिंजे पहुचण में मूंखे घटि में घटि अधु कलाकु लॻंदो मूंखे ॾिसी चई त छा थो सम्झी डोंट वरी फिकर न कर उहे कतार सभु छॾे अॻियूं वञी बीठो ने अॻियूं जेको कतार में अमरा बीठो हुनखे चई त मुंहिंजो महिमान आहे ऐं हिन जी रेल जो टाइम वञे थो तंहिंजे करे महिरबानी कयो असांखे टाइम ॾे त असां टिकेट वठूं वरी उन सां अंदरि जेको ऑफिसर वेठो उन सां ॻाल्हायूं त हिन जी टिकेट जो टाइम आहे महिरबानी कयो हिन जी टिकेट हिकिड़ो मिंट बि न लॻो ऐं उहो माण्हू ईअं हुनखे हुनखे चवे हेॾे ड्रोड़े हेॾे भॼे मां पियो सोचां त मुंहिंजो को मुरीद बि मुंहिंजे लाइ ईअं कॾहिं परेशान न थियो आहे जीअं हीअ मुंहिंजे लाइ हाणे ॿोली हुननि जी अजीब आहे ऐं कंहिंखे महिरबानी चवंदा शइ माना महिरबानी असां चवंदा अस्सलाम वालेकुम हू चवंदा नी हाओ हो बि चवंदो नी हाओ माना सलाम वालेकुम वरी असां चवंदा ख़ुशि हुजो छा हू चवंदा ई बासी चवंदा आहिनि त पंहिंजो मूंखे अव्हां सां मोहबत आहे अंग्रेजी में चवंदा आहिनि आई लव यू सिंधी में चवंदा आहिनि मूंखे तव्हां सां प्यार आहे हे वरी चवंदा वो आहे नी काॾे थो वञी असां पुछंदासीं न काॾे थो वञी चीनी ॿोली में चवंदा नी याओ चू नाइनी ख़ैर सही हिन माण्हू वरी जो मोटियासीं त वरी उहे तलाशी ॾियणी आहे कतार लॻी पई आहे सामान चेक करणो उन्हनि खे वञी चई त मुंहिंजो महिमान आहे हिन जी रेल जो टाइम आहे महिरबानी कयो कतार में हिनखे न बीहारियो जल्दी कयो असांखे पार कयो चेकिंग ई न कयो असांखे पुछूं ई न चयो हलो साईं जेॾी महिल इहो सॼा मरहला तय करे उहा टिकेट वठी मूंखे हुन काउंटर ते पहुचाई बाक़ी 2 मिंट मुंहिंजे टिकेट हुन में रेल में छुटण में बाक़ी 2 मिंट हुया त असां मोटी मूं सोचियो मूं खां पुछियो त तुंहिंजो नालो छा कि मुंहिंजो नालो आहे जान यार जानी जो थोरो बीह तो सां कचहरी मूंखे करणी आहे कि मुंहिंजे पाण मुंहिंजी रेल छुटण में 10 मिंट बसि मूंखे तव्हांजी ख़िदमत में मूंखे ॾाढो मज़ो आहे मूंखे तव्हांजी ख़िदमत में उन जा लफ़्ज़ मूं वटि लिखियल आहिनि ऐं मूं उन जा पंहिंजो तस्वीर बि कढी आहे ऐं सफ़रनामो चीन जो इंशाअल्लाह अचे पियो उन में उनजी तस्वीर मूं ॾिनी मूं उनखे चयो मां तुंहिंजो इहो अहसान सॼी ज़िंदगी यादि रखंदुसि तुंहिंजी महिरबानी की न महिरबानी न चओ बसि मुंहिंजो फर्ज़ हुयो मुंहिंजो तव्हांखे मूं पुछियोमांसि मूंखे तो भला मूंखे छो अचे पुछो हाल वाल पुछी ऐं मुंहिंजी मदद कई छाजे करे कि मूं तव्हांखे लिबास ॾिठो तव्हांखे अरबी लिबास पातल मूं सम्झो तव्हां अजनबी आहियो चीन जा माण्हू न आहियो ऐं मूं तव्हांखे ॾिठो हुन खां पुछियो मूं सम्झो त हिनखे ॿोली चीनी नथी अचे ऐं हीउ परेशान बीठो आहे मुंहिंजी दिलि चयो त मां तव्हांजी मदद कयां तव्हांजी ख़िदमत कयां
खुदा जो कसम मूं सम्झो त ही जेको इन इख़लाक़ जो मुज़ाहिरो कयो आहे इहो इख़लाक़ मुंहिंजे सुहिणे नबी जंहिंखे हिननि माण्हुनि अपनायो आहे। असांजे मुस्लमाननि हाणे असां वटि को मुसाफ़िर अचे को मिसाल अंग्रेज़ अचे कंहिं ॿिए लिबास वारो हर को वाचूं पटे ॾिसंदुसि को पुछंदो को रस्तो पुछंदो वञे बाबा एॾो सॾु थो वञे रस्तो सोलो न ॾिसींदा। असांजे माण्हुनि जो हाल ॾिसो साईं फरमाइनि था कि अंधे खे रस्तो वठी हीअं हथ मां वठी रुॻे 40 विखूं हलो तव्हांजा 40 कबीरा गुनाह रुॻो के अंधे खे वठी उनजी मंज़िल ताईं पहुचायो जिते वञणु चाहे थो उते पहुचायोसि तव्हांजी सॼी ज़िंदगी जा गुनाह रुॻो बख़्शे कंहिं भुलियल माण्हू खे रस्तो ॾेखारियो इहो बि इबादत आहे। जन्नत असांजे लाइ सवाब असांजे लाइ ला ख़लाक़ लहुम फिल आख़िरत काफ़रनि जे नेकियुनि जो उन्हनि खे दुनिया में सिलो मिलंदो आख़िरत में अजूरो उन्हनि खे न मिलंदो। दुनिया में हुननि खे जेको सिलो मिलियो जन्नत असांजे लाइ आहे पर इन जे बावजूद हू काफ़र थी करे उन्हनि जो इख़लाक़ केॾो सुठो आहे। असां मुस्लमान थी करे असां जन्नत जा उम्मीदवार थी करे असांजा इख़लाक़ केतिरा किरी पिया। हाँ अॼु मूंसां आहद कयो अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह इख़लाक़ सुठा रखबा किरदार सुठो रखबो पंहिंजनि सां परावनि सां दोस्तनि सां दुश्मननि सां। तब्दीली इमरान खान वाली ना तब्दीली तो माण्हुनि जूं नूंहिं टंगाए छॾियूं इहा तब्दीली असांखे न खपे। तब्दीली मदीने वारे साईं जे ग़ुलामी वारी शैतानी रस्तो तब्दील करे मुहम्मदी रस्तो वठो कबूला। ख़ासि करे मां आंगड़ियुनि भेनरुनि खे बि चवां थो वात में मुंहुं विझो हे जेको छेड़े वारो वात अथव न बंदि कयो दिमाग़ इहो कंहिंजी दिलि आज़ारी करणु कंहिंसां घटि वधि ॻाल्हाइणु कंहिंखे ईज़ाइणु पंहिंजे ज़बान सां कंहिंखे ॾंभिणु कंहिंजी दिलि खे रंजाइणु इहो मुस्लमाननि जो तरीक़ो न आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैहि या हबीब अल्लाह। चीन में बीजिंग के शहर में बीजिंग उते हिकिड़ी मस्जिद हुई न्यू जिया मस्जिद पुराने दौर जी मस्जिद ठहियल हुई ऐं उन मस्जिद जे इहाते में हज़रत इमाम बुखारी जे 2 शागिर्दनि जी मज़ार हुई। उन दरबारुनि जी ज़ियारत बि नसीब थी उन मस्जिद में नमाज़ूं पढ़ण जी तौफ़ीक़ नसीब थी। हिकिड़े ॾींहुं निमाज़ पढ़ी ऐं मां निकितुसि त हिकिड़ो लफ़्ज़ मां बि सिखी हुयुसि नी हाओ जीअं निमाज़ पढ़ी निकितासीं त हिकिड़े चीनी मूंखे चयो नी हाओ मूं बि चयो नी हाओ हुन सम्झो शायदि चीनी ॿोली ॼाणे थो त मूं वारी चीनी त खुटी वई मूंखे चई त काॾे थो वञे मूं सम्झो ईअं पुछे थो त काॾे थो वञे पोइ उते वरी इंटरनेशनल ॿोली आहे जेका कमु ईंदी आहे का ॿोली ॾांहुं न अचे न त पोइ इंटरनेशनल ॿोली हिकिड़ी आहे ख़बर अथव आहे कहिड़ी इशारनि जी ॿोली इशारनि जी ॿोली जीअं गूंगा ॻाल्हाईंदा आहिनि
समझो था सो हुन मूंखां पुछो मूं ईअं सम्झो त मूंखां पुछे थो काॾे वञणु चाहींदो मूं हुनखे हीअं पानी खाइणी मूंखे बाह में हथ विझाई मूंखे वठी फेराए मुंहिंजो रही करे थो वठी वञे इहो पक आहे त कंहिंसां दोखो न कंदा ख़यानत न कंदा चीनी माण्हू फेराए हिकिड़े होटल ते वठी आयो मथो हुनजे लिखियो पियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह मुस्लमाननि जे होटल जी उते निशानी इहा आहे या त ला इलाहा इल्लल्लाह लिखियल हूंदो या वरी लिखियल हूंदो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या वरी लिखियल हूंदो तामुल मुस्लिमीन अरबी में तामुल मुस्लिमीन सो मुंहिंजो ॾिठो कलमो लिखियल आहे सम्झी वियुसि त मूंखे मानी जे लाइ वठी आयो वञी उते मूंखे वेहारी टेबल ते पोइ हेतिरो किताब खणी आयो उन किताब ते समन जे तइदाद में खाधनि जूं तस्वीरूं हुयूं प्लेट डिश भरियल हुई हा चई हाणे हितां पसंदि कर जेके खाइणु चाहीं त उहे मां वठी ॾियां ॾिसो न ॼाण न सुञाण न वाक़िफ़ पोइ मूंखे मूं ॾिसी गोभी पसंदि कई जो ही शइ मां खाईंदुसि पोइ मूंखे चई तव्हां हिते वेहो जो न मां गॾिजी हलां थो तोसां इशारनि में चयोमांसि हुते वियासीं ऑर्डर ॾिनई मूं खीसे मां पैसा कढिया उते जो सिको आहे युआन इहा असां वटि रुपयो आहे उते वरी युआन मूं 100 युआन जो नोट कढियो त मूंखे चई न पैसा तूं न पैसा मां ॾींदुसि पैसा मां ॾींदुसि मूं चयो न मां तोखे ईअं न चयो मूंखे मानी खाराए मूं तोखां पुछियो त मुस्लमान जो होटल किथे आहे मूंखे मानी खाइणी चई न असां मुस्लमान पाण में भाइर आहियूं क़ुरान जे हिकिड़ो ॿ लफ़्ज़ पढ़ी त कुल मोमिनून इख़वा मूं सम्झो ई चयो त मुस्लमान पाण में भाइर आहियूं कि अॼु तुंहिंजी मानी मां तोखे खाराईंदुसि मूं उन्हनि जो इहो इख़लाक़ उन्हनि जो इहो किरदार ॾिठो ऐं मूं उन्हनि जी अंदर में एतिरे क़दुरु अजनबी माण्हुनि जे लाइ हीअ त मुस्लमान हुयो पर कम्यूनिस्ट माण्हू ग़ैर मुस्लिम माण्हू उन्हनि में बि मूं इहो इख़लाक़ ॾिठो जेको इख़लाक़ असां इस्लाम जो वर्स हो मुस्लमाननि जो तरीक़ो काश जे असां पंहिंजे नबी जे तरीक़े ते हलूं ख़ुदा जो कसम जेकॾहिं इज़त आहे कामयाबी आहे त मुस्तफ़ा करीम जे तरीक़े में मुझे सोना हबीब मदीने वाला साईं दा फरमान सुनन अबू दाऊद में हदीस अम्मा आयशा सिद्दीका साईं रज़ियल्लाहु तआला अन्हा रिवायत फरमाई थी हबीबन फरमाते इन्नल मोमिना ला युद्रिकु बिहुस्नि खुल्किही दरजत साइमिल काइम हिकिड़ो माण्हू ॾींहं जो रोज़ो रखे रात जो सॼी रात जागी इबादत करे इन आबिद ज़ाहिद खे जेको दर्जो मिलंदो सोननि इख़लाक़नि वारे खे इन खां आला दर्जो मिलंदो पुट सम्झो वाले कोन सम्झो हाँ हिकिड़ो माण्हू रात जो जागे नफ़िल पढ़े ॾींहं जो नफ़िली रोज़ो रखे आबिदा ज़ाहिदा परहेज़गारा नेकोकारा जेको दर्जो उनखे मिलंदो उन खां आला दर्जो उन माण्हू खे मिलंदो जेको आबिद नाहे ज़ाहिद नाहे रोज़ो नफ़िली नथो रखे रात जो नफ़िली इबादतूं कोन थो करे पर उन जा इख़लाक़ सुहिणा आहिनि किरदार सुहिणो आहे इनखे उहो दर्जो मिलंदो जिते आबिद न पहुचंदो जिते सोननि इख़लाक़नि वारो पहुचंदो
असांजे माण्हुनि जो इख़लाक़ ॿुधाए असांजे माण्हुनि जो तबलीगी जमात के कोठ में तबलीगी जमात सो गर्मी हुजे काढ़ो हुजे दादू जी जीअं गर्मी थींदी आहे सो हिकिड़े माण्हू को पुछूं दादा जेको वाटर या का नहर हूंदी त असां वेंजंदासीं जी हा हलो तव्हां वठी हल वॾी नहर पई वहे हुते वठी आ नी असां हिते वेंजंदासीं ठीकु तव्हांखे मां मेट वठी ॾियां मेट हणंदो थधार थींदी गर्मी जे करे मेट पराड़ी जा माण्हू हणंदा आहिनि मेट वठी आयो ऐं उन में बाल सगा पाउडर न हूंदो आहे उहो मेट में मिलाए थोड़ो मेट मथे खे मकियो ॾाढ़ी खे मकियो बदन खे मेट पाणी वरी खनि उस ते वेठा हाणे व्यंजन हथ जो हयो ॿुॾी मरण जी ॻाल्हि आहे हिकिड़ो माण्हू तव्हांखो रसो पुछे थो ऐं हुन सां अहिड़ी उकूबत करणु हुन जूं सुवारियूं ज़ायो थी वियूं मथनि जा वार ज़ायो थी विया हुन जा भिरूं ज़ायो थी विया केॾी बेहयाई बेशर्मी आहे छा असांजे नबी असांखे इहो इख़लाक़ सेखारियो अक्रिमु दैफ वलो कान काफ़िरा जे काफ़र बि महिमान थी अचे त हुनजी इज़त करो काफ़र आहे न काफ़र ही तो को कम में पढ़ने वाला है पर काफर बचे न तो उन्हें जी भी तव्हां इज्जत कयो साईं फरमाइनि था मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयुक्रिम दैफहु जेको अल्लाह ते ईमान रखे थो जेको क़यामत जे ॾिहाड़े खे मञे थो उन खे ज़रूरी याद पंहिंजे महिमान जी इज्जत करे छा करे छा करे बरोच तूं नथो ॻाल्हाई तो वटि न काछे में को अचे महिमान को वक़्तु हुयो काछे में मां ॾिसंदो हुउसि त मट पाणी जा हणी छॾींदा रस्तनि ते मट पाणी जा मनड़ो ठाहे उते मट नादी पाणी थधे जी रखंदा को माण्हू मुसाफ़िर पाणी पीए ऐं हाणे नलको न को मुस्लमान लॻाए ख़ैर काई जे राति जो बिजली फटे घणी मस्जिद जे वुज़ू खाने जूं टोंटियूं कढी खणी था वञंदा असां वटि मस्जिद गफ़ारी मस्जिद में मातली शरीफ़ असांजी जेका मस्जिद आहे बाबा साईं जे वक़्त में हिकिड़ो माण्हू आयो सो मस्जिद में हीअं घड़ियाल लॻल हुई ज़ोर नमाज़ पढ़ी तालिब मदरसे वारा हेॾे होॾे करिया हे वियो सो उहो घड़ियाल पियो लाहे घड़ियाल ते पुॼी न सघियो जारे में क़ुरान शरीफ़ रखिया हुया उहे क़ुरान लाहे हेठि रखी उन्हनि ते पेर रखी मथे पुॼा उहो घड़ियाल लाहे ॿार नंढड़ो उन ॾिठोसि अल्लाह जो घर रब जो घर क़ुरान हेठों रखे हथ नथो पुॼे त कीअं पुॼा क़ुरान हेठों रखे उन्हनि ते चढ़ी बीठो घड़ियाल जी क़ीमत घणी हूंदी 200 400 500 1000 हुजे इहो 1000 कहिड़े कम जो हाँ ठगी कूड़ ख़यानत मिलावट धोखेबाजी ये सब बद इखलाक ये बुरा इखलाक है मोमिन बन जा इखलाक भला मोमिन बनो छा हूंदो आहे सोणनि इखलाकनि वारो औ अल्लाह ताला इला इब्राहीम हज़रत इब्राहीम खलील के अल्लाह ताला वही फरमाई इब्राहीम खलील ने रब वही फरमाई या खलीली
हस्सिन खुलुकक वलो वलो मल कुफार। ए मुझा दोस्त इब्राहिम पंजा इखलाक सोना बनाए भली घणी काफर सामू हुजे पर काफर सामू सोने इखलाक रखे। हाँ सुभान अल्लाह। ये असांजो दीन भली काफर हुजे त बुने सां सोने इखलाक सां पेश अचे। मां तव्हां में उम्मीद कयां त तव्हां पंहिंजा इखलाक सुठा बणाईंदव। आसरो रखां तव्हां जी जे ना है तो मूंखे जवाब ॾियो त आसरो न रखिजे। कंहिंमें उम्मीद रखां अमीड़नि भेनरुनि बि हथु कयो आहे। हाँ सीट में वेठा छेड़िया वेठा। हाँ इखलाक सोना बणाइबा किरदार सुठो बणाइबो ठगी न कबी बद इखलाकी खां बचबो बरोच बि ॻाल्हायो सिंधी बि ॻाल्हायो इंशाअल्लाह। वरी इन ई सफ़र जे हिकिड़ो ॿियो वाक़ियो मूंखे यादि थो अचे ॿुधायां। हिकिड़ो तव्हांखे वाक़ियो मूं ॿुधायो श्रीलंका जे ॿुध मत वारनि जो। ॿियो वाक़ियो मूं तव्हांखे ॿुधायो चीन जे कम्यूनिस्टनि जो। हिकिड़ो वरी वाक़ियो तव्हांखे ॿुधायां थो प्यारे पाकिस्तान जे मोमिननि मुस्लमाननि। जेॾीमहिल मां बीजिंग चीन मञा निकतुसि बैंकॉक में मञा मुंहिंजी फ्लाइट हुजे लाहौर ऐं लाहौर मञा वरी ॿी फ्लाइट हुई कराची। लाहौर में जहाज़ तां लथासीं वरी जहाज़ मटियो विच में मुना 2 कलाकनि जो विच में फ़र्क़ु हुजे वरी ॿी फ्लाइट ते चढ़ियासीं। मूंसां गॾु मां शीशे सां गॾु जेका सीट आहे उन ते वेठो हुजां 2 ॼणा मूंसां गॾु ॿिया वेठा हुजनि नौजवान छोकिरा हुया मलाइशिया खां मोटिया। जो मलाइशिया में असां कमाईंदा आहियूं 5 साल पोइ मलाइशिया वियासीं हींअर वापसि मोटिया आहियूं। ॾाढा सुठा माण्हू इखलाक वारा माण्हू हुया। ॿई मूंसां गॾु वेठा हुआ। असांजे अॻियूं वरी हिकिड़ी फैमिली हुई हिकिड़ी औरत हुई ॿियो जो मुड़ुसु हो या पीउ हो या भाउ हो ऐं 2 नंढा ॿारड़ा हुआसीं। ऐं हिकिड़ी फैमिली हुई इहे अॻियूं वेठा हुआ। विचों कॉरिडोर हूंदो आहे रस्तो हिन पासे ॾों वरी जेके असांजे साम्हूं सीट हुई उन ते पिशावर जा 4 नौजवान वेठा हुआ। पिशावर जा सही जीअं लाहौर मंझां जहाज़ निकितो ऐं उन्हनि यखी हणणु शुरू कई। उहे 4 ई ॼणा वठी ज़ोर सां टहकजनि वठी ज़ोर सां खिलनि जीअं को लाउड लॻल हुजे। पूरी एरिया जहाज़ जी में माण्हुनि खे परेशान करे छॾियो। वरी उहा जेका पंहिंजो पासे में हेॾो न्याणी वेठी आहे उन्हनि जी सीट ते परे पासे औरतूं वेठियूं अथनि पुठियों बि औरतूं हुयूं पर हुननि खे इहो शर्म न पियो अचे त न्याणियूं वेठियूं आहिनि औरतूं वेठियूं आहिनि इहो बि ख़्यालु न पियो अचे। अगरि कलाक खनि जेॾीमहिल जहाज़ हलियो लाहौर मंझां उहो जेको अॻी सीट ते फैमिली वारा वेठा हुया उन्हनि मां उहो मर्द उथियो ऐं मूंखे चई त तव्हां सां महिरबानी कंदव जो असांखे तव्हांजी सीट असांखे ॾियो ऐं असांजी सीट ते अॻिते तव्हां अचो। नो प्रॉब्लम तव्हां भली अचो असां अॻिते अचूं था। असां 3 ॼणा अॻिते अॻी सीट ते वेठासीं जेका सीट हुननि शोधनि जे साम्हूं हुई। असां अॻिते वेठासीं उहा न्याणी पोइते हटी वेठी। पोइ मूं उन पासे में जेको नौजवान मलाइशिया वारो वेठो हो मूं पुछो छा मसलो हुयो। कि आपने देखा नहीं ये इस औरत को देखकर हंस रहे थे। इस औरत को देखकर ये इशारे कर रहे थे और हंस रहे थे तो बर्दाश्त कर करके ये मजबूर हो गए इसलिए इन्होंने सीट तब्दील की। खुदा जो कसम मूंखे एॾो अफ़सोस थियो एॾो दुख थियो होॾो मां काफ़रनि खे ॾिसी आयो आहियां हीअ असांजा मुस्लमान आहिनि।
हेड़ी बद इखलाकी पाण भी न्याणियुनि वारा हूंदा बचन वारा हूंदा न इहो शर्म आहे न हया आहे न ख़्याल आहे त सफ़र में को बीमार आहे को मरीज़ आहे डिघे सफ़र को माण्हू अचनि था पिया ऐं उहो असांजो जहाज़ जंहिंमें लाहौर मां चढ़ियो आहियां उहो मलाइशिया में जो आयो कोलालमपुर में ई डिघे सफ़र खां माण्हू अचनि पिया के निंड पिया आहिनि हीअ जो वठी टे माण्हू छिरक भरे उथी सॼी वाट पौणा 2 कलाक उन शरारत खां न मुड़िया कराची अची लॻा मुंहिंजा दोस्तो छा इहा मुस्लमानी आहे छा असांजे दीन असांखे इहो सेखारियो आहे इहो इख़लाक़ आहे या बद इख़लाक़ी आहे जवाब ॾियो हा हज़रत लुकमान हकीम रहमतुल्लाह अलैह खे के माण्हू पुछो त लुकमान केॾो दाना आहीं केॾा तुंहिंजा इख़लाक़ सुठा आहिनि ॿुधाए त सही त तूं इहे इख़लाक़ सिखियो कंहिंखां किथां सिखियो सुजाग वेठा आहियो थकिजी पिया आहियो मूंखे अञा 3 मुल्क ॿिया बि ॾिसणा हुया मां तव्हांजे ॿारहीं जे करे उहो सफ़र अध में छॾे ॻोल्ही वरी मूंखे हफ़्ते ॾेढ में वञिणो आहे तव्हां सां मिलण जे लाइ मां पंहिंजो सफ़र अध में छॾे मोटियो आहियां तव्हां वरी निंड कंदव लुकमान हकीम खां पुछूं त तो हेॾी हिकमत दानाई हेड़ा इख़लाक़ किथों सिखिया कहिड़ो तुंहिंजो उस्ताद आहे कंहिं तोखे सेखारियो अजीब जवाब ॾिनो चई मां अदब सिखियो आहियां बेअदबनि खां बेअदबनि खां थी फरमाई त मूं जॾहिं ॾिठो त को बेअदबी करे थो मूंखे ॻाल्हि न वणी मूं सम्झो त इहो बुरो इख़लाक़ आहे मूं हुनखे छॾे ॾिनो त सोढ़ो इख़लाक़ थी वियो सुभान अल्लाह समझो था जे बुराई जो ज़िद चङाई हूंदी आहे न बुराई खे छॾिबो मिसाल बख़ीली बुराई आहे बख़ीली खे छॾिबो त छा थींदो सखी बख़ीली खे छॾींदो त छा थींदो सखी चई त जॾहिं मूं पंहिंजी बुराई ॾिठी मूं सम्झो त इहा ॻाल्हि बुरी आहे उनजो ज़िद मूं इख़्तियार कयो उनजे उलट मूं पंहिंजो अमल इख़्तियार कयो त उहो इख़लाक़ थी पियो हाँ सम्झो था ॾिसो तव्हांजे मुआशरे में का बुराई नज़र अचे थी त तव्हां उनजे उलट हलो सुठा बणिजी हलो सुहिणे इख़लाक़ वारा बणिजी हलो बद इख़लाक़ी खां बचो बुराई खां बचो बेफ़रमानी खां बचो बल्कि सुहिणे इख़लाक़ वारा थींदा तव्हांजी दुनिया में बि इज़त थींदी आख़िरत में बि इज़त थींदी जे सुहिणो इख़लाक़ थींदो त माण्हुनि खे बि वणंदो अल्लाह खे बि वणंदो मदीने वारे साईं खे बि वणंदो पंहिंजे मुर्शिद खे बि हाँ ॻाल्हि क़बूल आहे सुभान अल्लाह बीबी उम्मे सलमा रज़ी अल्लाह तआला अन्हा हुजूर जन का पूछो त या रसूल अल्लाह मुंहिंजा महबूब कंहिं औरत हिकिड़ो निकाह कयो मुड़ुस गुज़ारे वियो ॿियो निकाह कयो मुड़ुस गुज़ारे वियो टियों निकाह कयो मुड़ुस गुज़ारे वियो चौथों निकाह कयो मुड़ुस गुज़ारे वियो हाणे क़यामत जे ॾियारे में उथंदी त इहा माई कंहिंखे मिलंदी दुनिया में 4 निकाह कई पर क़यामत में कंहिंखे मिलंदी आख़िरत में कंहिंखे मिलंदी मदीने वारे साईं फरमायो त ए उम्मे सलमा जंहिंजा इख़लाक़ सुहिणा हूंदा उनखे मिलंदी अर्ज़ की या रसूल अल्लाह निसाउ दुनिया अफ़ज़ल अमिल हूरुल ईन या रसूल अल्लाह दुनिया जी ज़ाल भली या जन्नत जी हूर ईन भली हूरूं भलियूं या दुनिया जूं मायूं भलियूं साईं फरमायो त दुनिया जूं घर वारियूं जेके आहिनि जन्नत जे हूरुनि खां बि वधीक ज़ोर सुहिणियूं थी या रसूल अल्लाह को जंहिंजा 4 मुड़ुस गुज़ारे विया हुजनि कंहिंखे मिलंदी
साईं फरमाए जिंदा इखलाक सोना हुंदा वो अल्लाह के चौंदी ए रब्बी इन हादा कान अहसनुहुम मइय खुल्कन फी दार दुनिया फज़व्विजनी मौला रब के अर्ज कनी मुझा मौला निकाह द चार कया हम पर हे मुझे मुर्स मुसा ॾाढो सोनो हल इन जा इखलाक अल्लाह हुया मुझा मौला मुझे इहो घोट बनाई साईं फरमाइन था तो या उम्म सलमत ज़हब हुस्नुल खुल्क़ि बिखैर दुनिया वल आखिरत ए उम्मे सलमा हुस्न इखलाक दुनिया में भी कामयाबी आखिरत में भी कामयाबी दुनिया दी भलाई भी सोने इखलाक में आखिरत दी भलाई भी सोने इखलाक में हाँ फकीर माना सुनो इखलाक हाँ कसब खाएगी कदे कसब खाएगी सदाई कसर न गुरदी कदे कदे याराने में जे यारी में कसब खा दे दिया कसब कसर समझो था ये नचे जो डाची हणे तहत वो कूड़ करे ता रहण कयो न हाँ चंगाई में वो चंगाई हिकड़ी करे ता रहण चंगाई कयो पर बुराई कई थई तो बुराई जो बदलो बुराई सा न दियो बुराई जो बदलो चंगाई सा दियो बुराई जो बदलो चंगाई सा दियो शर जो बदलो खैर सा दियो गंदाई जो बदलो सुठाई सा दियो भलाई सा दियो जेकॾहिं तव्हां जो इहो इखलाक रहियो तो इंशाअल्लाह दुनिया में भी तव्हां जी कामयाबी आहे आखिरत में भी तव्हां जी कामयाबी दुनिया में कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदो देसनि में परदेसनि में अगर तव्हांजो इखलाक सुहिणो आहे त हर जाइ ते तव्हां इज़त माणींदा इहा ॻाल्हियूं मां रुॻे किताब मां ॾिसी नथो बयान कयां पर पंहिंजे ज़िंदगी जा तजुर्बा तव्हां सां बयान मूं जो कुझु दुनिया खे ॾिठो आहे ख़ुदा जी ज़ात ॼाणे थी त सोणे इखलाक वारो दुनिया में भी कामयाब आहे आखिरत में भी कामयाब आहे रब करीम शाल असांखे सोहन इखलाकनि वारो बणाए बद इखलाकी खां बचाए बद खुल्की खां रब करीम असांखे महफूज़ फरमाए उहे कम कयूं जंहिंमें अल्लाह राज़ी अल्लाह हबीब राज़ी वमा अलैना اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وعلى آله وصحبه أجمعين يا أرحم الراحمين يا أكرم الأكرمين يا ذا الجود والكرم يا حنان يا منان يا سلطان يا سبحان سبحه القدوس ربنا ورب الملائكة والروح اللهم أجرنا من خزي الدنيا وعذاب الآخرة या अल्लाह इन सारी जमात पे राज़ी सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं मौला असांखे सुहिणा इखलाक नसीब बद इखलाकी खां बचा या अल्लाह असांखे बेहयाई खां बचा या अल्लाह असांखे बुराई खां बचा असांखे नेकी ऐं चङाई नसीब फरमा या मौला हिन पूरे मजमे ते पंहिंजो रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल जे ॻाल्हियूं ॿुधियूं सी उन्हनि खे अमल जी तौफ़ीक़ नसीब إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وآله وصحبه أجمعين